पर असां सां गॾु एडवोकेट साहिबा बि मौजूदु आहे उन ई तरफ़ वञूं था छो त दीन इस्लाम असांखे सभ खां वधीक जेको दर्स ॾिए थो इंसानियत जो दर्स ॾिए थो पंहिंजाइप जो दर्स ॾिए थो। मुफ़्ती साहब पाण ॿुधायो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घरवारीअ सां कहिड़ो सलूक रखंदा हुया ऐं इहा त घरवारी उनजी महबूबा हुई, पंहिंजी दिलि जे क़रीब हुई, पर उहे हर फ़र्द हर अजनबीअ जो बि ईअं ई ख़्यालु रखंदा हुया। त इहे जेके ॻाल्हियूं जेको असांजो दीन असांखे ॿुधाए थो, असांजो इस्लाम में 100 खां बि घणा हज़ारे खां बि घणा वाक़िआ आहिनि असांजे सभिनी अंबिया कराम जा, त आजिज़ी प्यार मोहब्बत अॼुकल्ह जी सोसाइटीअ में जेके मसइला थियनि था, जॾहिं असां ॾिसूं था त हस्बैंड वाइफ आहिनि ऐं उन्हनि में डोमेस्टिक वायलेंस थिए थो, इशूज़ थियनि था, त इन में वरी तव्हां ॿुधायो त तव्हां वटि अक्सर शिकायतूं ईंदियूं हूंदियूं, त छा इन हवाले सां का शिकायत अचे थी ऐं अगरि अचे थी त पोइ उन में रेशो सभ खां वधीक कहिड़ो आहे? सभ खां वधीक जेके असांखे कॉल्स ईंदियूं आहिनि उहे घरेलू तशद्दुद जी ई ईंदियूं आहिनि। घरेलू तशद्दुद बिल्कुलु एग्ज़ैक्टली। अच्छा, घरेलू तशद्दुद जी ई कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि ऐं असांजी भेणूं ई कंप्लेन कंदियूं आहिनि त असांजो घर वारा असांखे मेंटेन नथा कनि, मार कुटाई था कनि, गाली गलोच था कनि। त पोइ इन हवाले सां असांजे लॉ में छा हुकुम आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ो राइट्स आहिनि जेका उहा औरत पंहिंजे हक़ जे लाइ इस्तेमालु करे सघे थी? बिल्कुलु, असांजे कानून में घरेलू तशद्दुद जी कंप्लेन जेका आहे दाख़िल थी सघे मैजिस्ट्रेट वटि, उहा सिर्फ़ु ख़ातून पाण मतिलबु हिकु औरत नथी करे सघे बल्कि हस्बैंड बि करे थो सघे जेकॾहिं उनजी वाइफ उन ते तशद्दुद करे थी। हाँ, केर बि कोई बि करे थो सघे ॿिन्ही मां, ऐं उहे कोर्ट जे ज़रिए प्रोटेक्शन ऑर्डर वठी था सघनि। जीअं घरवारीअ खे घर मां कढियो वेंदो आहे, ठीकु आहे, त उनजी रिस्टोरेशन थी सघे, वापसि घर में सॾाए थो सघिजे प्रोटेक्शन ऑर्डर जे ज़रिए, रेजिडेंस ऑर्डर जे ज़रिए। ऐं अगरि केरु हिनखे फॉलो न करे पोइ बि त पोइ छा कहिड़ा कहिड़ा कानूननि कहिड़ा स्टेप्स आहिनि, कहिड़ा क़दम आहिनि जेके उनजे ख़िलाफ़ खणी सघनि? बिल्कुलु, जेकॾहिं कोई कोर्ट ऑर्डर पास करे छॾियो आहे, रिस्ट्रेनिंग ऑर्डर आहे, प्रोटेक्शन ऑर्डर आहे या रेजिडेंस ऑर्डर आहे, अगरि इन जी ख़िलाफ़ वर्ज़ी थिए थी त उन जे लाइ बि कानून मौजूदु आहे। अगरि कोई ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो त उनखे जेल बि थी सघे ऐं उनजे मथां फाइन इम्पोज़ बि थी सघे। सही, ज़बरदस्त। ऐं लीगल एड सोसाइटी जे हवाले सां मैडम मां चाहींदसि तव्हां थोरो असांखे इहो ॿुधायो त जीअं तव्हां कंसल्टेंसी कयो था ऐं तव्हांजो को कॉन्टेक्ट नंबर आहे, त इन जूं जेके बि ब्रांचिस आहिनि जिते बि तव्हां कॉल करे सघो था, उन जा के टाइम मुक़ररु आहिनि या 24 आवर्स जे लाइ उहे ओपन आहिनि? बेसिकली असां जेके लाइव कॉल्स वठंदा आहियूं न, सुबुह 9 खां शाम 5 बजे ताईं वठंदा आहियूं, लेकिन उन खां पोइ बि असांजी जेके कॉल्स ईंदियूं आहिनि न, उहे रिकॉर्डिंग में वेंदियूं आहिनि या अबंडेंट बि हूंदियूं आहिनि, त असां ॿिए ॾींहं ते उन्हनि खे कॉल करे उन्हनि खां पुछंदा आहियूं त तव्हांखे कहिड़ो मसइलो आहे जो तव्हां असांखे कॉल कई, असां कॉल बैक था कयूं, तव्हां ॿुधायो तव्हांखे कहिड़ो मशवरो खपे। अच्छा, एक सवाल और है कि जैसे हम डोमेस्टिक वायलेंस की अभी बात कर रहे हैं कि लड़की पर तशद्दुद हुआ या लड़के पर तशद्दुद हुआ, लेकिन समटाइम ऐसा होता है कि लड़का या लड़की आपस में ठीक होते हैं, माँ बहन ससुर की तरफ से लड़की को टॉर्चर किया जा रहा होता है, लेकिन लड़का भी ये नहीं चाहता कि उन माँ बाप पे कोई केस फाइल हो। ऐसी सूरत में अगर कोई आपको कॉल करता है तो आप उसको कंसल्टेंसी फराहम करते हैं कि हमारे माँ बाप से इन लोगों के पास जाएं कि वो आपके माँ बाप को समझाएं, क्योंकि लड़का नहीं चाह रहा कि कोई केस हो या मेरे घर की इज्जत जो है वो कोर्ट में जाए? देखिए, अगर मामलात ऐसे होते हैं जहाँ पर कोर्ट में जाना मुश्किल हो जाता है तो हम उन्हें कहते हैं कि मुसालियत से मामला हल करें। ठीक है, उसके लिए हमारा मीडिएशन सेंटर भी है, MICADR के नाम से, मतलब अल्टरनेट टू कोर्ट है, मतलब कोर्ट जाने की ज़रूरत नहीं है। फिर हम उन लोगों को मतलब अगर वो राज़ी हो जाते हैं सेंटर में उस मामले को सेंटर में उन मामलात को हल किया जाता है मुसालियत से। अच्छा, और ये उनको बावर करार दिया जाता है कि अब लड़की पर कोई तशद्दुद हुआ बाप की तरफ से, माँ की तरफ से, या अक्सर ये कहते हैं ना कि समटाइम जो हमने जितना मीडिया में देखा, जितनी हमारी बात लाइव गुजरी है, उसमें अगर कोई बहन ऐसी है जिसकी तलाक हो गई है तो वो थोड़ा सा प्रॉब्लमेटिक हो जाती है फैमिलीज़ में, तो अगर उनको फिर ऐसे बावर करार देते हैं कि अब कोई मसला हुआ तो आपके खिलाफ भी कानूनी कार्रवाई की जा सकती है? देखिए, कानूनी कार्रवाई तो हो ही सकती है, लेकिन अगर कुछ लोग नहीं जाना चाहते तो मुसालियत से मामला हल किया जाता है, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि उनके पास अब मतलब रास्ता बंद हो गया कोर्ट जाने का। वो तो ओपन है उनके लिए, वो कभी भी जा सकते हैं। अगर मुसालियत फेल हो गई तो वो कोर्ट ज़रूर जा सकते हैं। बिल्कुल, और मुसालियत बिल्कुल कॉन्फिडेंशियल होती है, तो उन्हें ये भी मतलब यकीन दहानी करवाई जाती है कि आपका जो भी मसला होगा वो कॉन्फिडेंशियल रहेगा, पब्लिक नहीं होगा। मैं चाहूँगी कि आप अपना जो कॉन्टैक्ट, आपका नंबर है वो आप प्लीज़ बताएं ताकि हमारे देखने वालों को फिर से। जी, हमारा कॉन्टैक्ट नंबर है 0800 70806, और आप हमें सुबह 9 से शाम 5 बजे मंडे टू फ्राइडे कॉल कर सकते हैं,
उसके अलावा भी आपकी कॉल्स अबंडेंट नहीं जाती, हम कॉल बैक कर देते हैं। बहितरीन ज़बरदस्त ऐं ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि। ऐं जेके लीगल एड सोसाइटीअ वारा पंहिंजे सोसाइटीअ में पंहिंजे पाण खे कंट्रीब्यूट कनि था ऐं सोसाइटीअ जी एम्पावरमेंट जे लाइ, भलाईअ जे लाइ जेके बि क्रिमिनल एस्पेक्ट्स आहिनि असांजे सोसाइटीअ जा, हर सोसाइटीअ जा हूंदा आहिनि। असांखे ईअं लॻंदो आहे त सिर्फ़ु असांजी हालत ख़राबु आहे, पर सॼी दुनिया में मसइला आहिनि। ऐं इन हवाले सां ज़ाहिर आहे इहे सोसाइटीअ जा माण्हू, इहे पढ़ियल लिखियल फ़र्द ई आहिनि जेके अॻिते हली अहिड़ियूं सोसाइटीज़, अहिड़ा प्लेटफॉर्म्स क़ाइमु कनि था जिन में सोसाइटीअ जो भलो थी सघे।